खिपरो लगा थूंगे जे वारी जे दड़े ते वेठल भील बिरादरी जे घरन ते मकामी बासरन पुलिस जी मदद सां घर खाली कराए रहिया आहिनि। असां 50-60 साल थिया आहिनि वेठा ऊपर बन्नी ढोरा लगे अनवर दे ओए हथों के ते मना ऊपर बन्नी लगे असी ने सरकारी दड़ा से ऊपर मत बैठा पुलिस वाला के बैठी असी एक तो कोनी बैठो राउंज। काफ़ी टाइम खां वारी जे सरकारी दड़े ते भीलनि जे माण्हुनि खे घरनि मां लॾो खणायो पियो वञे। भील बिरादरी जे माण्हुनि मानू भील डानू भील ऐं ॿियनि साथ हिन खां दाईंदे चयो असां हथुंगो जे वारी जे दड़े ते देह राणक डहर में वेठल आहियूं जॾहिं त बासरनि जी ज़मीन हथुंगो देह में आहे। हिननि वधीक चयो त उन वारी जे दड़े ते ॿियूं काफ़ी क़ौमूं रहनि पियूं पर रुॻो असां भीलनि जे 5 घरनि खे ई हटायो पियो वञे। पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ आओ ख़ुदा तूं हेठि लही आ पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ ओ पहिरें उघाड़े छिनल चोलो असां केॾा वञूं बचा खण केॾा वञूं असां बचा जॾहिं राब्तो करण ते इल्ज़ाम हेठि आयल धुर जे सर्वर क़ाइम ख़ानी ॿुधायो त केस कोर्ट में हलंदड़ हुयो। अॼु फ़ैसिलो असांजे हक़ में अचण बाद भील बिरादरी जे माण्हुनि खे उतां लॾो खणाए रहिया आहियूं। असां 50-60 साल थिया आहे मना बैठा हूं हां 50-60 साल थिया असन बैठा ने ऊपर बन्नी ढोरा लग अनवर दे ओए हथों के ने मना ऊपर बन्नी लगाती असी जे सरकारी दड़ा से ऊपर पते बैठा कुल खलक बैठी असी एक तो कोनी बैठो राउं जो असां केडा वजू बचा खण केडा वजू असां बचा खण ले जाके सी में बाया लाख में जाई दिया सब बोर सन न दा डर तो असी कह बच्चा ना खा मैं असी कहन जाऊं जुलम भाया जुलम यार दिसो कोन ता ए तो असा पूरा सुबाने ना पर ई दे असा एड़ो तो जुलम कयो है हां केडा वजो असा एड़ा घर असा ठायल असा HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।